बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मारो मिट मले अजाज सब ही पर ख्यासू सौखी भाए सबको औखी तोई के मौला मथे मुंह बुढ़ो मलाज बाज जो अॼो के हिन प्रोग्राम में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चऊं था। उन सां गॾोगॾु अॼो के हिन हिकिड़ो माण्हू मोतीअ दाणो प्रोग्राम जो महिमान आहे। तव्हां असांजे शहर नौशर फिरोज़ जो ॼातल सुञातल शख़्सियत ऐं बहितरीन बाकिरदार सहाफ़ी जंहिं नौशर फिरोज़ प्रेस क्लब जो बुनियादु विधो ऐं हिन वक़्तु उहो पाकिस्तान मीडिया कोऑर्डिनेटर जो हिसो आहे। मां तव्हांखे तारुफ़ कराईंदो हलां जंहिंजो नालो आहे रहमतुल्लाह मेमून उर्फ़ कंवल सिंधी। साईं, मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो क्वेश्चन आहे त कल्ह जी सहाफ़त ऐं अॼु जी सहाफ़त में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु महसूसु था कयो? पहिरें त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे हिते कॉल कयो ऐं मौक़ो ॾिनो त तव्हां दोस्तनि सां कचहरी कजे। मुबारकबाद ॾिजे त तव्हां नौशर फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क जो बुनियादु रखियो। तमामु हिकिड़ो वॾो कमु आहे, तमामु हिकिड़ो वॾी डेवलपमेंट आहे, ख़ासि तौरु नौशर फिरोज़ जहिड़े शहर में हिन क़िस्म जी सहाफ़त इलेक्ट्रॉनिक मीडिया जी तव्हांखे हुनजे लाइ जस हुजे मुबारक। पुराणे सहाफ़त जो मां सम्झंदो मुक़ाबिलो ई न आहे। इन करे जो जेको पुराणो दौरु हुयो सहाफ़त जो, उन में मुक़ाबिले जो रुझान न हो। तो चैनल घटि हुया, चैनल त बल्कि हुया ई कोन। हिकिड़ो PTV जो चैनल हूंदो हो। उन खां पोइ जॾहिं बेनज़ीर साहिबा जो दौरु आयो पहिरियों, उन में बेनज़ीर साहिबा STN शालीमार टेलीविज़न नेटवर्क जो बुनियादु रखियो, जेको असां वटि हिकिड़ो चैनल हो, उहो बि सरकारी सेक्टर जो चैनल हो, जंहिंमें चंद घंटा या कुझु कलाक प्रोग्राम हलंदा हुआ उर्दू, उन खां पोइ इंग्लिश प्रोग्राम ॾेखारींदा, जंहिंमें ख़ासि तौरु जेको प्रोग्राम हलंदो हो उन में CNN। उहो हाणे त चैनल तव्हां अंदाज़ो नथा आणे सघो। 120 न्यूज़ चैनल, 120 न्यूज़ चैनल सां गॾोगॾु अॼु हर माण्हू वटि हिकु कैमरा मौजूदु आहे। मोबाइल में तव्हां वटि हर क़िस्म जी शइ रिकॉर्ड थिए थी। नौजवान हलंदे घुमंदे फिरंदे थोरो बि इंसिडेंट को वाक़ियो थिए थो, रिकॉर्ड थिए थो। अॼु वाक़िया रिपोर्ट थियनि था ऐं वॾी तइदाद में रिपोर्ट थियनि था। अॼु का बि ख़बर तव्हां लिकनि न। पुराणे दौर में असांखे ख़बरूं ॻोल्हणियूं पवंदियूं, ख़बरुनि जी तस्दीक न थींदी हुई, कैमराऊं न हुयूं, फोटोग्राफर न मिलंदा हुआ। फोटोग्राफर खे असां हथु करण जे लाइ एॾी त महिनत करणी पवंदी हुई जो फोटोग्राफर बि ख़ासि तौरु असां वटि जीअं नौशहरे में हिकिड़ो फोटोग्राफर हूंदो, हाणे उनखे उहो चवंदो मां स्टूडियो में छॾींदुमि। कैमराऊं असां वटि पंहिंजियूं न हूंदियूं। अगरि कैमरा हूंदी हुई और पंहिंजो स्टडिल करे हिकिड़ी कैमरा ख़र्चूं बचाए वरितीसीं, पर उन कैमरा जो मसइलो इहो हूंदो, रोल साफ़ कराइणो पवंदो। रोल साफ़ करण लाइ वरी उन फोटो स्टूडियो में वञिणो पवंदो असांखे फोटो डेवलप करणी। पोइ अञा कलर जी फोटोग्राफी जो त रवाजु बाद में आयो। ब्लैक एंड वाइट फोटो असांखे ठाराइणा पवंदा, उहे बि न ठही सघंदा। सो एतिरो वॾो मतिलबु डेवलपमेंट थी वई आहे। फेक्स न हुई। वॾी ॻाल्हि त टेलीफोन कॉल असांखे बुक कराइणी पवंदी, जेका 5-5 6 कलाकनि खां पोइ टेलीफोन कॉल मिलंदी। उहा बि जेकॾहिं 1-2 मिंट हली कटिजी वई त वरी बुक कराइण जे लाइ वरी 2-3 कलाक ॿिया इंतज़ारु करिणो पवंदो। मतिलबु हिकिड़ी ख़बर लिखाईंदा हुआसीं असां फ़ोन ते, पोइ हुनखे आवाज़ु जेको सम्झ में आयो न आयो। त इहा डेवलपमेंट आहे। मतिलबु उन दौर में ख़बर हथु करणु, ख़बर जा सबूत हथु करणु ऐं ख़बर इदारे ताईं पहुचणु तमामु वॾा मुश्किल मरहला जेके। रहमतुल्लाह साईं, मां मीडिया तरफ़ आयो, सहाफ़त तरफ़ आयो, इहो त अचणु तव्हांजो इत्तफ़ाक़ी थियो या प्लानिंग हुई? तव्हांजो हिन में फील्ड में के उस्ताद केरु रहियो? पढ़ण जो ॾाढो शौक़ु हुयो नंढे हूंदे खां। मां कहाणी खां शुरू कयो, कहाणी पढ़ंदो हुउसि। पहिरियों त जिननि देवनि जूं कहाणी पढ़ी थियूं, उन्हनि मां ज़रूरी वरी उन खां पोइ आहिस्ते हलंदे असां हिकिड़ी साथी ॿार संघ जे नाले सां हिकिड़ी ॿारनि जी तंदीम ठाही। उहा तरक़ी पसंद पार्टी हूंदी हुई, सिंध नेशनल फ्रंट, नज़ीर अब्बासी वारा।
उन्हनि सां गॾु उनजो हिकिड़ो इलाक़ो साथी पाण संघ जे प्लेटफॉर्म असांखे अहिड़ो प्लेटफॉर्म मिलियो जंहिंमें असांखे जदीद सियासत जा किताब पढ़ण जो मौक़ो मिलियो ऐं मज़लूम ऐं मज़लूमियत ते लिखण जा हिकिड़ा असांखे गस मिलिया जिते असां लिखणु जॾहिं शुरू कयो त पोइ मुंहिंजो हुन तरफ़ हिकिड़ो रुझान थियो ऐं अदब सां त वास्तो हुयो असां वटि सिंधियत बि संगत हुई ऐं हिकिड़ी अदबी हिकिड़ी हूंदी हुई पुराणी जंहिंमें मरहूम काज़ी नेकमत हूंदो हो ज़फ़र अली शाह वारा हूंदा अज़ीज़ मेमन जो साफ़ी हाणे डाम जो उहो हूंदो उहे वेही हुन ते टेका टिप्पणी कंदा शाइरी ते असां बि कचा पका पंहिंजो कुझु ठाहे वेंदा हुआसीं पोइ ईअं आहिस्ता आहिस्ता हिदायत उमराणी हो असांजो उस्ताद उहो जो वरी उहे उर्दू ऐं अंग्रेज़ी मीडिया थोरी थोरी ॿ टे लाइनूं कढी ॾींदा सिंधी मीडिया जा बि हाल इहे ई हूंदा छो त उन वक़्तु वॾे में वॾी अख़बार इबरत हुई मां इबरत सां लाॻापियल हुयुसि असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे त तव्हां जेका तालीम हासिलु कई उहा तव्हां पंहिंजे शहर नौशहरो फिरोज़ में ई हासिलु कई या नौशहर खां ॿाहिरि वञी किथे हासिलु कई? न मां पंहिंजी तालीम प्राइमरी बि हिते नौशहरे में हासिलु कई नौशहरे जो मेन प्राइमरी स्कूल आहे उतां हासिलु कई गवर्नमेंट मदरसा हाई स्कूल नौशहरे वारो उते मूं हाई स्कूल में तालीम हासिलु कई उन खां पोइ कॉलेज बि मुंहिंजी हिते ई लाइफ गुज़री यूनिवर्सिटी में असां सहाफ़त पढ़ीसीं डिग्री वरितीसीं सहाफ़त जी सो सहाफ़त जी डिग्री वठण लाइ असांखे ॿाहिरि वञिणो पियो अदरवाइज़ असांजी सॼी तालीम नौशहरो फिरोज़ी रही ऐं सहाफ़त में ई मुंहिंजी डिग्री आहे जर्नलिज़म में मास्टर्स कई छाकाणि त मूंखे शौक़ु हुयो सहाफ़त में अञा ताईं ज़िंदगीअ जे हिन हिसे में बि अचे सहाफ़त सां ई लाॻापियल आहियां सहाफ़त सां ई उथणी वेहणी आहे सहाफ़ियुनि सां ई उथणी वेहणी आहे छाकाणि सॼी ज़िंदगी सहाफ़त ई कई आहे तंहिं करे अॼु बि जॾहिं बि किथे कंहिं मज़लूम जी का दां ॿुधबी आहे त दिलि उदमा खाईंदी आहे त उन में पार्टिसिपेट कजे कंहिं बि तरह सां पोइ उन में जेकॾहिं सरकारी मुलाज़मत जे करे असां उन में अमली तौर हिसो नथा वठूं त घटि में घटि इख़लाक़ी तौर या दोस्तनि खे मुनज़िम करण जे हवाले सां या उन ज़रूरु पार्टिसिपेट कंदा आहियूं। कल्ह जी तालीम ऐं अॼु जी तालीम में तव्हां छा फ़र्क़ु महसूसु था कयो? कल्ह वारी तालीम बहितर हुई या अॼु जी तालीम बहितर आहे? उस्ताद असांजो कल्ह जो भलो बहितरीन कैरेक्टर में हो या अॼु जो उस्ताद जेको आहे सो बहितरीन किरदार में आहे? साईं ही तमामु हिकिड़ो गहरो सुवालु आहे ऐं इन जो जवाबु दोस्त नाराज़ थी वेंदा। उस्ताद अॻे जेको हो उहो हिकिड़ो मिसाली उस्ताद हुयो। अॼु जो उस्ताद सियासत जे भर चढ़ियल आहे छाकाणि त तइलीम में सियासत जॾहिं खां इंटर थी उस्ताद जो किरदारु बि सियासत में अची मस्क थी वियो आहे। उस्ताद हाणे उन पाए जा नथा मिलनि जेतोणीकि मां इहो नथो चवां त उस्ताद बिल्कुलु नापेद आहिनि नापेद न आहिनि पर अक्सरियत जीअं यूनियन बाज़ी आहे उन में अची विया आहिनि या मशहूरु लफ़्ज़ तव्हां ॿुधो गोसड़ू उस्ताद आहिनि गोसड़ू के पंहिंजो मतिलबु तव्हां तालीम खे जेकर ईअं उन में विराईंदो त पोइ दौर जी तालीम तमामु बहितर हुई तालीम जे लिहाज़ सां पर अॼु जेतिरियूं सहूलियतूं असांखे हासिलु आहिनि उहे पुराणे दौर में न हुयूं। अॼु तमामु घणियूं सहूलियतूं हासिलु आहिनि तालीम जे हवाले सां तमामु घणो हिकिड़ो अवेयरनेस मौजूदु आहे। अॼु इंटरनेट मौजूदु आहे। अॼु तव्हां जंहिं मौज़ू ते चाहियो जेको मवादु चाहियो जेतिरो बि तव्हां उन में हासिलु करणु चाहियो तव्हां हासिलु करे सघो हिकिड़ी क्लिक ते मौजूदु आहे छाकाणि त पहिरीं असांखे इहे सहूलियतूं मुयसरु न हुयूं। पहिरीं असांखे अगरि कंहिं किताब जो कंहिं मौज़ू जी तलाश करणी पवंदी लाइब्रेरी में वञी उहे मौज़ू तलाश करणा पवंदा किताबत करणा पवंदा इन करे मां नौशहरो फिरोज़ जो मदरसा एंड हाई स्कूल जेको तारीख़ी हैसियत रखे थो ऐं जंहिंजो जेको बुनियादु रखियो दरबेले जे हिकु पासर शख़्सियत हिकिड़ी बहितरीन शख़्सियत से अलॻि हुई। उन वक़्तु मूंखे जेतिरे क़दुरु इल्मु आहे त इन
मदरसा एंड हाई स्कूल मां गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जहिड़ी शख़्सियतूं बि तइलीम विराए अॻिते ऐं तव्हां बि उन ई मदरसा एंड हाई स्कूल मां तइलीम वरिती पर अॼु जेको मदरसा एंड हाई स्कूल जी हालत आहे कल्ह कीअं हो ऐं अॼु तव्हां उन मदरसा एंड हाई स्कूल खे कीअं था ॾिसो साईं अॼु जी मां नौशहरी मदरसे जी हालत ॾिसी अखियुनि में घुड़ा पिया आहिनि त नौशहरी मदरसे हाई स्कूल में असां पढ़ियासीं तारीख़ी मदरसो ऐं मूं हिते पढ़ायो बि ॿारनि खे हिन मदरसे हाई स्कूल में ऐं मुंहिंजी हिन मदरसे हाई स्कूल सां वरी स्ट्रगल वाबस्ता आहे छाकाणि त मूं हुनजी तरक़ी ऐं हिन जो जेको 100 साल जशन थियो उन मल्हाइण में तमामु वॾो रोल प्ले कयो मूं तमामु घणो लिखियो इन हद ताईं जो मूंखे इन मदरसा हाई स्कूल जे लिखण ते कुझु तकलीफ़ूं बि आहियूं ऐं कुर्बानी बि ॾिनी पर अॼु ॾिसी मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए त नौशहरी हाई स्कूल जो को पुरसाने हाल में न आहे ऐं शागिर्दनि जो तइलीम जो जेको निज़ाम आहे मां उन मां मुतमिन न आहियां अच्छा उन जे लाइ कहिड़ा कहिड़ा असांखे उपाउ वठणा हुजनि सिंध गवर्नमेंट उन जे लाइ छा करे या ज़िले गवर्नमेंट जा कहिड़ा जेको आहे सो फ़र्ज़ आहिनि जो सिंध मदरसा हाई स्कूल नौशहर क्लोज उन पहिरीं हालत में जेको आहे सो वापसि अचे उन जे लाइ कहिड़ा एफर्ट वठे जो तव्हां असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे साईं सभिनी खां पहिरीं त तव्हां ॾिठो न स्कूल जूं इमारतूं ज़रूरु आहे उन जूं इमारतूं तयारु थियनि स्कूल में हाज़िरी यकीनी थिए उस्तादनि जी हाज़िरी यकीनी थिए सियासी भर्तियुनि खे थोरो हिन क़िस्म जा वॾा मदरसा जिन तारीख़ी हैसियत आहे उन मां सियासत खे तव्हां ॿाहिरि कढो गैर सियासी उस्ताद अचनि यूनियन न हुजे घटि में घटि भला जी यूनियन आहे बि त उहे पाबंद हुजनि त उस्तादनि जा पंहिंजो शागिर्दनि जो पूरो पीरियड वठंदा ऐं पूरी तरह सां शागिर्दनि खे पढ़ाईंदा तालीम अॼु नो डाउट कि तव्हां वटि प्राइवेट इदारा अची विया आहिनि पहिरें त नौशहरे में हिकिड़ो ई हाई स्कूल हो न जितां सॼो शहर पढ़ियो असांजा वॾा बि हुतां पढ़िया ऐं सिंध में जेके वॾा नाला आहिनि तव्हां जीअं जतोई साहिबु अल्लामा दाऊद पोटो हैदरबग जतोई जहिड़ा माण्हू हिन नौशहरे हाई स्कूल में पढ़ी विया त जंहिं स्कूल एतिरा अज़ीम शागिर्द पैदा कया अॼु उन स्कूल जो अहिड़ी बुरी हालत अफ़सोस थिए थो हुकूमत खे घुरिजे हिन जूं इमारतूं जेके बि ज़िदून हाल आहिनि